नाज़रीन, न्यूयॉर्क में गडियल क़ौमुनि जे सलामती काउंसिल में वीटो पावर जे इस्तेमाल लाइ सबबनि जे लाज़मी हुजण ते गौर शुरू कयो वियो आहे। उन हवाले सां पेश आई रिपोर्ट। न्यूयॉर्क में गडियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल में वीटो पावर जे इस्तेमाल लाइ सबब जे लाज़मी हुजण ते गौर शुरू कयो वियो आहे। वीटो पावर जे इस्तेमाल लाइ जवाज़ जो लाज़मी हुजण वारी तजवीज़ यूरोप जे मुल्क लिक्टोनस्टाइन जे एलचीअ पेश कई। गडियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल में बरतानिया, फ्रांस, अमेरिका, रूस ऐं चीन वीटो इस्तेमाल करण जो हक़ रखनि था। जेकॾहिं सलामती काउंसिल मंज़ूरी ॾिनी त 10 ॾींहनि अंदरि जनरल असेंबली जो इजलास तलब कयो वेंदो। ॿिए तरफ़ वीटो पावर जे इस्तेमाल लाइ जवाज़ लाज़िम करण जी तजवीज़ जी अमेरिका पारां भरपूर हिमायत कई वई आहे। गडियल क़ौमुनि में अमेरिका जे एलचीअ जो चवणु आहे त 2 ॾहाकनि दौरान रूस पारां वीटो जो शर्मनाक इस्तेमाल करण ते खेनि ॻणिती आहे। वीटो जो हक़ यूक्रेन जंग में सदर व्लादिमीर पुतिन खे मज़म्मत खां बचाइण लाइ इस्तेमालु कयो पियो वञे। वाज़िह रहे त दुनिया में रूस सभ खां वधीक वीटो पावर जो इस्तेमालु कयो आहे। 1946 खां अॼु ताईं रूस 143 भेरा वीटो पावर इस्तेमालु कयो आहे, जॾहिं त अमेरिका 86, बरतानिया 30, चीन ऐं फ्रांस 18 भेरा वीटो पावर इस्तेमालु कयो आहे।